अस्सलाम वालेकुम। अॼु हिन वीडियो जो उनवान आहे ब्रांचेस ऑफ साइंस एंड देयर काइंड्स, साइंस जी शाख़ूं ऐं उन जा क़िस्म। असीं पहिरियों पढ़ी आयासीं त ही इल्मु साइंस तमामु वसी ऐं जामे ॼाण आहे, यानी मुनज़्ज़म ॼाण आहे, जंहिंखे सम्झण जे लाइ असीं क़िस्मनि ऐं शाख़ुनि में विरायो आहे। हाणे अचो त साइंस जा क़िस्म ॾिसूं। साइंस जा 3 क़िस्म आहिनि। There are 3 types of science: बुनियादी साइंस, बेसिक साइंस, लागू थींदड़ साइंस, अप्लाइड साइंस ऐं ख़ालिस साइंस, प्योर साइंस। हाणे इहो थो सवाल अचे त बुनियादी साइंस ऐं लागू थींदड़ साइंस ऐं ख़ालिस साइंस छा आहे। हाणे उन्हनि खे हिकु करे बयानु कंदासीं। बुनियादी साइंस छा आहे? बुनियादी साइंस कुझु सवालनि जो जवाबु यानी ॼाण खे चइबो आहे, जेकी सवाल करे असीं हासिल कंदा आहियूं। लागू थींदड़ साइंस छा आहे? लागू थींदड़ साइंस साइंसी तरीक़े ऐं इल्म जो इस्तेमालु आहे, जेको अमली मक़सदनि हासिल करण लाइ तरीक़नि मां नतीजनि ज़रिए हासिल कयो वेंदो आहे। इन में मज़मूननि जो हिकु वसी सिलसिलो शामिल आहे। ख़ालिस साइंस छा आहे? ख़ालिस साइंस जो दारो मदार ॾेखारियल सचनि मां कटौती, जहिड़ोकि रियाज़ी या मंतिक़ या अमली तरीक़े जी परवाह करण खां सवाइ मुतालो करणु आहे। साइंस जे क़िस्मनि खां पोइ साइंस जूं शाख़ूं। ब्रांचेस ऑफ साइंस आफ्टर टाइप्स ऑफ साइंस। हिते साइंस जूं 3 मुख्य शाख़ूं आहिनि। देयर आर 3 मेजर ब्रांचेस ऑफ साइंस: कुदरती साइंस, समाजी साइंस ऐं रस्मी साइंस। साइंस जी शाख़ुनि जी वस्फ़, डेफिनेशन ऑफ ब्रांचेस ऑफ साइंस। कुदरती साइंस। कुदरती साइंस दुनिया, काइनात ऐं कुदरत जे अभ्यास खे चइबो आहे, जंहिंमें असीं संसार में लिकियल राज़नि खे ज़ाहिर कंदा आहियूं। समाजी साइंस इंसानी समाज ऐं समाजी रिश्तनि जो साइंसी मुतालो समाजी साइंस सॾियो वेंदो आहे। रस्मी साइंस। रस्मी साइंस जंहिंमें मज़मूननि जो मुतालो कयो वेंदो आहे, जंहिंजो तालुक़ु रस्मी निज़ामनि पारां बयानु कयल तजरीदी जोड़ जक सां आहे। ही त साइंस जूं मुख्य शाख़ूं आहिनि, पर उन्हनि खे बि केतिरनि ई शाख़ुनि में विरायो वियो आहे, जिन खे नए वीडियो में बयानु कंदासीं। तेसीं ताईं इंतज़ारु कंदा।